नंढड़े ॻोठ ख़ानगढ़ के 1847 खां पोइ अंग्रेज़ हुकुमरान ब्रिगेडियर जनरल जॉन जेकब पंहिंजी अयामकारी दौरान बहितरीन मनसूबाबंदी तहत शहरी इलाइक़ो बणाए ज़िले जी हैसियत ॾेई अपर सिंध फ्रंटियर जो नालो ॾिनो ऐं पंहिंजी फोर्स जे जवाननि लाइ तरबियती ग्राउंड यानी स्पेशल फोर्स ग्राउंड जिते फोर्स जा जवान घोड़े सवारी तलवारबाज़ी नेज़ेबाज़ी समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मश्कूं कंदा हुआ। निशानेबाज़ीअ लाइ गोलीमार ऐं चांदमाड़ीअ जे नाले सां बि इमारत जोड़ाए फोर्स जे हेडक्वार्टर जी इमारत समेत मौलादाद ऐं ठुल्ह वारे इलाइक़नि में थाणेदारी जे निज़ाम तहत थाणनि जूं इमारतूं बि जोड़ायूं ऐं स्पेशल फोर्स ग्राउंड ते घोड़नि जे अस्तबल जी इमारत ऐं स्पेशल फोर्स रिसालदार जी आफिस तोड़ी रहाइशगाह वारी इमारतूं बि ठारायूं वयूं। अंग्रेज़ हुकुमरान जनरल जॉन जेकब साहब पंहिंजी रहाइशगाह ऐं आफिस लाइ बि हिकु बहितरीन इमारत तामीर कराई, जंहिं इमारत अंदरि हिकु पितल जे पुर्ज़नि वारो कलाक टावर बि पंहिंजी इंजीनियरिंग वारी आला सलाहियत सां पाण ठाहे नसब कयो, जंहिं कलाक टावर में हितां जे वक़्त ऐं ब्रिटिश इलाइक़े जे वक़्त जो पतो पवण सां गॾोगॾु अंग्रेज़ी महीने ऐं कमरी तारीख़नि बाबति बि ॼाण ॾियण वारी सलाहियत रखी वई, जेको बग़ैर कंहिं बैटरीअ जे सिर्फ़ु पाणीअ जे पावर सां हलंदड़ कलाक टावर आहे ऐं उन ई खां अलावा मुख़्तलिफ़ हंधनि ते महाज़ारीअ में मसरूफ़ पंहिंजे फोर्स जे आफ़ीसरनि ऐं जवाननि ताईं पैगाम रसानी वारी ॻुझे तरीक़े लाइ कबूतरी कम्यूनिकेशन जो सिस्टम मुतहरिक रखण लाइ तरबियत याफ़्ता कबूतरनि जो हिकु चबूतरो ठारायो वियो ऐं उन ई खां अलावा फोर्स जे आफ़ीसरनि जी रहाइश लाइ शानदार मनसूबाबंदी तहत फर्स्ट फैमिली लेन, सेकंड ऐं थर्ड फैमिली लेन वारे रहाइशी कॉलोनियूं ठारायूं ऐं उन्हनि इलाइक़नि में कुशादा रोड रस्ता ठाराया ऐं फ़ौजी माण्हुनि जे ख़ानदाननि लाइ पसार करण ख़ातिर फूलबाग जो नालो ॾेई हिकु कुशादो इलाइक़े ते छबर ऐं गुलज़ारी कराई वई ऐं कारोबारी माण्हुनि जी सहूलियत लाइ 100 खां वधीक दुकाननि ते मुश्तमिल बहितरीन हिकु कवर्ड मार्केट बि ठारायो, जंहिंजे करे बलोचिस्तान ऐं पंजाब जे सराइकी बेल्ट मां सवें हिंदू कारोबारी माण्हू हिते अची कारोबार शुरू कयो ऐं शहर अंदरि बहितरीन तरतीब सां मच्छी ऐं गोश्त जो मार्केट बि ठारायो वियो। हिन मार्केट जी इमारत खां पहिरियों 1988 में हिते विक्टोरिया टावर ठारायो वियो, जेको हिते आबाद थींदड़ मुख़्तलिफ़ धुरियुनि जी गॾियल सहकार सां ठाराए राणी विक्टोरिया जी सालगिरह जे मौक़े ते खेसि तोहफ़ो ॾिनो वियो हो। उन विक्टोरिया टावर जो हर कलाक बाद वॼंदड़ घिंड केतिरनि ई मीलनि ताईं ॿुधो वेंदो हो, जंहिंसां हर आम माण्हूअ खे वक़्त बाबति पतो पवंदो हो ऐं पकी मार्केट जी अॾावत जंहिंमें लॻभॻि 150 दुकान आहिनि, उन वक़्त जे 47,000 जी लाॻत सां 28 नवंबर 1900 ते जुड़ी रास थियो, जंहिंजो इफ़्तिताह उन वक़्त जे गोरे डिप्टी कमिश्नर MD मैकेन्ज़ी कयो। हिन सभिनी इमारतनि जी अॾावत बेल्जियम जे टियर ऐं ग्रेडर जे आला क्वालिटी वारे लोह ऐं 1 फुट खां बि वॾी साइज़ जी सिरनि जी ओसारी करे घरनि इलाइक़नि जी मुनासिबत सां छतनि खे बुलंद ऐं हवादार रखियो वियो ऐं शहरनि जे पीअण जे पाणी जी ज़रूरत पूरे करण लाइ शहर अंदरि हिकु आला क्वालिटी जे लोह सां लोही टांकी बि ठाराई वई ऐं अंग्रेज़ हुकुमराननि सिंध जा सिर्फ़ु 2 शहर जदीद तर्ज़ ऐं नक्शे तहत तामीर कया, जेके कराची ऐं जेकाबाद आहिनि। ज़हीन आर्किटेक्ट जी ठाहियल नक्शनि ते जोड़ायल ही शहर इंतिहाई ख़ूबसूरत ॾेख ॾींदा हुआ। कराची जी ख़ूबसूरती ऐं जिदत जी रफ़्तार त खेसि दुनिया जे ख़ूबसूरत शहरनि जे ॻाणाटे वारी कतार में आणे छॾियो, पर अफ़सोस जो ख़ानगढ़ खां अपर सिंध फ्रंटियर ऐं जॉन जेकब जी फ़ौतगीअ जेकबाद जो नालो अख़्तियार कंदड़ ही शहर जिदत ऐं ख़ूबसूरतीअ में अॻभरो थियण बजाए ॼण त साॻियो ख़ानगढ़ बणिजी वियो। शहर जी ख़ूबसूरतीअ जो सबबु उहे अंग्रेज़नि जूं जोड़ायल सभई इमारतूं या त ज़बूनहाली जो शिकार आहिनि ऐं वरी केतिरनि ई इमारतनि जो उहो आला क्वालिटी वारो लोह ऐं सिरूं बि बददियानतीअ जे नज़र चढ़ी वयूं ऐं ज़िमेदार अख़्तियारनि सां गॾोगॾु हिन शहर जे सियासी अरबाबनि ऐं घण घुरियनि जी लापरवाही हिन शहर जे ख़ूबसूरत चेहरे खे बदनमा बणाए छॾियो आहे। आख़िर हिन शहर जी मालिकी केरु कंदो, जेको हिकु सवाल आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध TV न्यूज़ जे प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो अॼोको प्रोग्राम जेकबाद शहर बल्कि सॼी ज़िले अंदरि जेका अंग्रेज़ दौरे हुकूमत में इमारतूं ठारायूं वयूं ऐं हिन इलाइक़े खे शहरी शिकल ॾियण जे लाइ जेके इमारतूं ठहियूं ऐं मुख़्तलिफ़ उन हवालनि सां फोर्स साइड ते या रेवेन्यू साइड ते उहे अञा ताईं बि मौजूदु आहिनि। उन्हनि इमारतुनि जी ख़ूबसूरती मुतासिर थी रही आहे ऐं उन्हनि
इमारतुनि खे रिनोवेट करे ॿीहर साॻी सूरत में आणण जे लाइ जेके ज़िमेदार धुरियूं आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। ज़िमेदार धुरियूं ख़ासि तौर ते असां हिन वक़्तु जंहिं जॻह में मौजूदु आहियूं उहा बि हिकिड़ी जैकबाबाद जी हेरिटेज आहे। ब्रिगेडियर जनरल जॉन जेकब जी ही रहाइशगाह हुई ऐं हितां वेही सॼा अमूर हलाईंदो हुयो। ऐं उन जॻह ते हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर जो हाउस आहे ऐं उन्हनि जो कैंप ऑफिस आहे, उते उहे वेहनि था डिप्टी कमिश्नर साहिबु। जेको जैकबाबाद में हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर मुक़ररु आहे उन जो बज़ाते ख़ुदि बि तालुक़ु हिकु अहिड़े ज़िले सां आहे, अहिड़े शहर सां आहे जेको सिंध जो पेरिस सॾियो वेंदो हो। 1617 में जॾहिं शिकारपुर ज़िलो जो दाऊद पोटनि वजूदु रखियो त हीउ शहर ॾींहों ॾींहुं हिकिड़ो कारोबारी मर्कज़ बणिजी वियो। ॾखिण एशिया जा समूरा कारोबारी जेके काफ़िला हुआ उते अची पंहिंजी शयुनि जी मार्केटिंग कंदा हुआ, उते अची पंहिंजी शयुनि जी विकिरो कंदा हुआ। उन शहर सां डिप्टी कमिश्नर मौजूदु आहे। डिप्टी कमिश्नर आगा शाहनवाज़ बाबर साहिब जन जो वास्तो आहे। ज़ाहिर आहे जंहिं ज़िले सां उनजो वास्तो हूंदो, हिकिड़ो सिंध जो पेरिस सॼंदड़ ज़िलो आहे, त ज़ाहिर उन माण्हू उन इलाइक़े जो माण्हू जी अंदरूनी तौर ते हिकिड़ी ख़ूबसूरती बि ज़रूरु हूंदी। पेरिस जो तस्वर ई हिकिड़ी ख़ूबसूरती सां गॾोगॾु ख़ुशबू जो हिकिड़ो कॉन्सेप्ट वरितो वेंदो आहे। ॻाल्हाईंदासीं आगा शाहनवाज़ बाबर साहिब सां। सभ खां पहिरियों मां अज़रगुल तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांजी शिकारपुर सां गॾु ही जैकबाबाद ज़िले में वेठा आहियूं। पर शिकारपुर मुंहिंजो नेटिव प्लेस आहे, पर जैकबाबाद बि उन सां एडजेसेंट पाड़ेसरी आहे। सो मुंहिंजे लाइ इहो वॾो ऑनर आहे त मां अॼु हिते जॉन जेकब जे बंगले में जेको एंटीक ऐं हेरिटेज में शुमारु थिए थो उन ज़िले में हिते सर्व कयां थो। ऐं कोशिशि असांजी त ज़रूरु आहे त कुझु शयूं बहितर थियनि। जीअं त मां रिसेंटली चार्ज वठण खां पोइ इन में हेरिटेज में जीअं असांजो टावर आहे विक्टोरिया टावर, इन लाइ पीजन हाउस लाइ ऐं प्लस जेके जॉन जेकब जी ग्रेव आहे ऐं उन जी पेरीफ्री में ॿियूं कुझु क्रिश्चियन कम्यूनिटी जूं उते ग्रेव्स आहिनि, उन्हनि जे लाइ असां स्पेशली रिक्वेस्ट कई आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खे। छो त हीउ डिपार्टमेंट जेको हेरिटेज जो आहे, कल्चर एंड हेरिटेज एंटीक्विटीज़, उन्हनि खे रिक्वेस्ट कई आहे त इन ते तवजह ॾियनि। ऐं उन्हनि टीम बि मोकिलियूं आहिनि जेके हिते अची करे विज़िट करे वियूं। उन सां गॾोगॾु जेसिताईं जॉन जेकब जे हाउस जो आहे, हीउ हिकिड़ो वॾो तव्हां आया हूंदव त इन खां अॻु में बि आया हूंदव त असां कोशिशि कयूं था त हिन खे जंहिं कंडीशन में हुयो उन में ई रखिजे। सो हिते हिकिड़ो हिन हाउस में हिकिड़ो क्लॉक आहे जेको जॉन जेकब लाइ ॿुधाईंदा आहिनि, जेको जंहिंमें पाकिस्तानी टाइम सां गॾु लंडन जो टाइम बि शो थींदो आहे। उन खे हिन चार्ज वठण खां पोइ उन जी कुझु रिपेयर जो कमु हुयो जेको असां कंप्लीट करायो आहे। पीजन हाउस जेको आहे उहो बि इंशाल्लाह कुझु अरसे में हिन ई करंट फाइनेंशियल ईयर में इंशाल्लाह उन ते बि कमु शुरू थी वेंदो। अहिड़े नमूने जीअं ठुल नए जे में ठुल पुराणे में हिकिड़ी रेलवे स्टेशन तव्हां ॾिठी हूंदी। असांजी ख़्वाहिश आहे त असां उन लाइ बि रेलवे स्टेशन लाइ फेडरल गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कई आहे ऐं कंदा बि से ॿीहर बि त उन खे जेको आहे उन जो हिकिड़ो जेको ॾेख आहे लुक आहे जीअं उहो प्रॉपर हुजे। पुराणा हिते पुलिस स्टेशन्स बि आहिनि जिन ते जीअं मौलादाद आहे, तारिक पंहिंजो रिसालदार आहे, ठुल आहे, उनखां करीम बख्श आहे, तमामु पुराणा पुलिस स्टेशन या चेक पोस्ट जेके उन अंग्रेज़नि जे दौर में हुया उहे बि हिते आहिनि। उन्हनि जे लाइ बि असां रिक्वेस्ट कई आहे। एंटीक्विटी डिपार्टमेंट जेका असां वटि आहे हेरिटेज एंड कल्चर जे हवाले सां, उहे तारीख़ी इमारतूं जेके बि आहिनि उन्हनि लाइ असां लिखी मोकिलियो आहे। बाक़ी रही ॻाल्हि एरिगेशन बेंगलोस जी, उहे तव्हांखे ख़बर आहे 2010 जी फ्लड खां पोइ रिहेबिलिटेशन फेज़ में काफ़ी नहरनि ते जीअं नूरवा ते स्टोन पिचिंग थी आहे या ॿियनि जायुनि ते कमु थियो आहे त असांजो एरिगेशन जो जेको सिस्टम हुयो उहो तक़रीबन डैमेज थी वियो 2010 खां पोइ। हाणे उहो रिहेबिलिटेशन फेज़ में आहे। लिख पढ़ करे चुका आहियूं, असां आइडेंटिफिकेशन करे चुका आहियूं जेके, ऐं उन में जेकॾहिं कुझु रहिजी बि वियूं आहिनि त उन्हनि जी बि असां फ्यूचर में कंदासीं। जैकबाबाद में जॾहिं 1847 में अंग्रेज़ आया त हिते अची छावणी ठाहियूं। छावणी ठाहिण खां पोइ हिन शहर जो नक्शो ठाहियूं
ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत नक्शो हो जिते वॾा वॾा रोड हुया ऐं तमामु घणा बाग हुया, मार्केटां ठारायूं ऐं इमारतूं ठारायूं। पर 47 खां पोइ उन कंहिं बि इमारत ते का बि तवजह न ॾिनी वई। उन जे करे उहे इमारतूं बदहाली जो शिकार थियूं ऐं अवाम बि जेको आहे उन खां तालीम घुरी वई, इन जे करे शऊर ख़तमु थी वियो। अच्छा, इन करे जेकबाद जी हटे तबाह थी रही आहे ऐं बाग सभु ख़तमु थी विया आहिनि। जेको पुलिस हेडक्वार्टर आहे उन में बि का वॾी चेंजिंग न आई आहे, का उनखे बि ठाहिण जी कोशिशि न कई वई आहे। डिप्टी कमिश्नर हाउस जेको आहे उहो तमामु असांजी सिंध में तमामु बहितरीनु हिकिड़ो हाउस हुयो, उन ते बि का बि तवजह न ॾिनी वई आहे। ऐं हीअ कपिड़े मार्केट आहे जेका, उहा बि ॾाढी सुहिणी ठाराई वई, छो जो गर्मी जे लिहाज़ उन वक़्तु तमामु ॾाढी गर्मी हूंदी त हिकु ढकियल मार्केट ठाराई वई। ऐं हिन में अॻे छड़ो कपिड़ो न हुयो, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा दुकान हुया। पोइ आस्ते आस्ते हाणे इहा सॼी कपिड़े मार्केट थी वई आहे, पर हिन खे रंग ताईं बि कोई करण वारो न आहे, दरवाज़ा ठाहिण वारो कोई न आहे, पाणी जे निकाल जे लाइ कुझु बि न आहे। त हाणे कहिड़ी कहिड़ी इमारतुनि ते ॻाल्हाइजे। ऐं जॾहिं हिते मेलो थींदो घोड़नि जो, उन में इन फोर्स जा घोड़ा वॾा करतब ॾेखारींदा हुया। अॼु उहा न इमारत आहे, न घोड़ा आहिनि, न ॻाल्हि आहे, न पंधु आहे। असल में इहा हक़ीक़त आहे त जेके बि सियासी दुनियूं आहिनि, वारिस आहिनि, उन्हनि हिन खे तवजह कान ॾिनी आहे। सभ खां पहिरियों उन्हनि खे तवजह ॾियणु घुरिजे, पोइ आहे अवाम। ऐं आवाम बि को अहिड़ो सुठो कोई बि फ़ैसिलो अॼु ताईं न कयो आहे जो हिन शहर खे, या शहरी इतिहाद बि कोन कयो आहे भई उन्हनि जे लाइ कुझु कजे। कबूतरनि जो जेको चबूतरो ठहियलु आहे, उन दौर में कबूतरनि जे ज़रिए अंग्रेज़ जेको आहे पंहिंजी पैगाम रसानी कंदा हुया। इन करे हिकिड़ो बहितरीनु कबूतर, मां सम्झां थो त पाकिस्तान सॼे में किथे बि अहिड़ी शइ न आहे ठहियलु, बरसगीर में हुजे किथे, पर जेकाबाद में उन्हनि इन कबूतरनि खे पालियो ऐं उन सां पैगाम रसानी कंदा हुया अंग्रेज़। मतिलबु सभु शयूं ख़तमु थी वियूं, डैमेज थी वियूं। ऐं क़ौम जी तारीख़ जेका आहे डैमेज थी रही आहे, जेकाबाद जी तारीख़ डैमेज थी रही आहे, तवजह का बि कोन्हे। जो मुंहिंजो कपिड़े जो दुकानु आहे, कॾहिं कॾहिं इहे SHOs ईंदा आहिनि न, त उहो चवंदा आहिनि जेको SHO बदिली थींदो आहे उहो उतां जा पर्दा बि लथी वेंदो आहे, टेबल बि खणी वेंदो आहे, सम्झियो। त पोइ हाणे इहा इन जे मथां कोई बि हिसाब किताब कंहिंजो आहे ई कोन, त पोइ केरु कंदो आख़िर, सम्झियो। हालांकि पुलिस जा जेके फोर्स जा बिल्डिंग आहिनि, उन्हनि जे लाइ त तमामु अख़बारुनि में त पढ़ंदा हूंदो त केॾा वॾा फंड्स अचनि था, पर उन जे लाइ का बि शइ ठहे नथी। न त हीउ शहरु सुहिणो हुअणु घुरिजे, तारीख़ी शहरु आहे, दुनिया जा माण्हू ॾिसणु अचनि हिन शहर खे। ऐं मां सम्झां थो जेको ईंदो आहे वरी चवंदो आहे न ईंदुसि जेकाबाद मां। ऐं जेकाबाद खे बि अंग्रेज़नि हिकिड़ो तरक़ी याफ़्ता शहर ठारायो हुयो, वॾा वॾा कुशादा रोड, कुशादियूं जायूं, कुशादियूं ऑफिसूं सभु ख़तमु थी वियूं। हाणे का बि शइ अहिड़ी न आहे जंहिंजी तारीफ़ कजे वेही करे। मां अपील कंदुसि वक़्त जे सियासतदाननि खे, वक़्त जे ऑफिसरनि खे, त हिन शहर जी जेका तारीख़ी सुञाण आहे उनखे वरी क़ाइमु कयो। ऐं हीउ सॼो जेको शहर आहे वेल मैनेज आहे ऐं बहितरीनु ठहियलु आहे। जीअं हिन शहर जी सभ खां वॾी कपिड़े मार्केट आहे। तव्हां ॾिसो जेका हिन वक़्तु तमामु ई ज़बून हालत में आहे, सफ़ाई सुथराई जो निज़ाम कान्हे, कलर बि कुझु टाइम अॻु में थियो हुयो, शायदि 8-10 साल अॻु, उनखां बाद को बि कमु कान थियो आहे। हीअ आहे जनरल जॉन जेकब जी कब्रिस्तान जो हींअर थोरो घणो कमु थियो आहे। ऐं उनखां अलावा इहे फोर्स ग्राउंड आहे, उनजो कमु बि मुंहिंजो ख़्यालु आहे ज़बून हालत में आहे। तंहिं करे लाॻापियल इदारनि खे मां अर्ज़ु कंदुसि त जेके सगारियूं धुरियूं आहिनि, जेके कंसाइन कमु था, महिरबानी करे शहर जी रौनक़ूं बहाल करायो। जेको रिपेयरिंग जो कमु आहे त अंग्रेज़ी ठहियलु, तव्हां अहिड़ियूं ठाराए त कान था सघो, कम से कम उनखे ज़िंदा रखो। असांजे शहर जूं निशानियूं आहिनि, असांजे शहर जूं ख़ूबसूरतियूं आहिनि। सो महिरबानी करे मां लाॻापियल इदारनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे इन शहर खे इहे जेके असांजूं हेरिटेज आहिनि इनखे रिपेयर करे साॻे, न त कुझु न कुझु बहितर कंडीशन में आणे। शहर जे अंदरि हार्स पेट्रोलिंग ॾिसी करे ख़ुशि थींदासीं त पुलिस वारा घोड़नि ते शहर में पेट्रोलिंग कंदा हुआ। हींअर त बिल्कुलु तबाह आहे, मूंखे यादि कान्हे जेको साल में बि हिकु ॾींहं में नज़र अचनि। ऐं मां सगारनि धुरनि खे अर्ज़ु कंदो त महिरबानी करे शहर जूं जेके निशानियूं आहिनि, जंहिंजे नाले सां ई शहर बिल्ट आहे, जनरल जॉन जेकब, उन जेके निशानियूं कम से कम उनजे मथां तवजह स्पेशल ॾिनी वञे। जेको घोड़नि जो तंबेलो आहे उनजी रौनक़ूं बहाल कयूं वञनि, कपिड़े मार्केट रौनक़ूं बहाल कयूं वञनि। मूंखे त कुझु थींदे नज़र नथो अचे, फ़िलहालु त अहिड़ी का शइ कान्हे। वरी बि मां अर्ज़ु कंदुसि जेके सगारियूं धुरियूं आहिनि, ख़ासि तौर मीर एजाज़ ख़ान जखणी जेको शहर में इंट्रस्टेड बि आहे कमु कराइण में, ऐं कुझु नज़र बि अचे थो। हींअर बि साईं जन वाइदो कयो त कपिड़े मार्केट जे अंदरि जेको नाले जे लाइ 1 करोड़ रुपए जो साईं ऐलान कयो आहे। इंशाल्लाह अनकरीब उहो रिलीज़ थी वेंदो, असांखे
उन सां कुझु जेका ही मार्केट आहे अंग्रेज़ दौरे ठहियल हेठि आहे काफ़ी। अल्लाह कंदो इंशाल्लाह अमीर एजाज़ ख़ान ये फंड जॾहिं असांखे रिलीज़ कराया तॾहिं अल्लाह कंदो असां हीअ कमु थींदा, कुझु न कुझु मार्केट जी जेका हेठों लुक आहे उहा बहितर ईंदो। बाक़ी जेके मार्केट जी छतूं आहिनि या ॿाहिरों हिकु लुक आहे, तव्हांखे यादि हूंदो त जेके माण्हू ख़ासि तौर जेका बि असां कंसा आहिनि हिते रहियाकू आहिनि, त हिते पुराणे दौर में हिकिड़ी सिनेमा घर हूंदी हुई जेका माण्हू जे एंटरटेनमेंट लाइ हुई। त माण्हू जॾहिं पंहिंजे कमनि कारनि खां फारिग थी करे महांगाई में कुझु टाइम इहे सिनेमा घर त तबाह थी चुकिया आहे। तव्हांखे यादि हूंदो कपिड़े मार्केट मेन चौराहे ते हिकिड़ा कुबा ठहियल हूंदा, हिकु ॾाढी ख़ूबसूरती हूंदी आहे। उते फिल्मनि जा पोस्टर लॻंदा, असां ॾिसंदासीं, हींअर उहे बि नज़र कान था अचनि। शहर जूं जेके हेरिटेज आहिनि, जेके नाले वारियूं शयूं आहिनि, कुझु न कुझु थोरो घणो कमु थियो आहे विक्टोरिया टावर जेको नज़र अचे थो, बाक़ी त सभु शयूं ज़बून हालत में तबाह लॻियूं पियूं आहिनि। वरी बि मां रिक्वेस्ट कंदुमि त महिरबानी कंहिंजी कमु करायो, नथा कराए सघो त महिरबानी करे डहाराए छॾियो। तव्हांखे ख़बर आहे, ॾिसो त जैकाबाद में अरबा रुपयनि जो आया हिते फंड्स आया, अरबा रुपया ख़र्च थिया जैकाबाद जे मुख़्तलिफ़ स्कीमनि ते। अफ़सोस आहे चवणो थो पए जेके तारीख़ी इमारतूं आहिनि उहे तमामु ज़बून हालत में आहिनि, के किरी पिया आहिनि, के कब्ज़ा थी विया आहिनि। कपिड़े मार्केट जो मिसाल मां तव्हांखे ॾियां, मां उन जो प्रेसिडेंट बि आहियां, मां उन तव्हांखे मिसाल ॾियां। कपिड़े मार्केट जो हिकिड़ो बोर्ड असां हुते लधोसीं, मिलियो हिकिड़े दीवार में, ऐं उन महिल जे ज़माने में जंहिंखे 100 साल तक़रीबन थियो, 50,000 में सॼो कपिड़े मार्केट ठहियो हो, 50,000 रुपए। इन महिल मां सम्झां थो इहे 10 करोड़ में बि न ठहंदो, जेको मुंहिंजो तजुर्बो आहे। ऐं तव्हां ॾिसो त जेको टावर लॻल आहे जैकाबाद ते, अॻ में हर कलाक ते गिनती वॼंदो, माण्हू खे सुजाग थींदो त बाबा टाइम एतिरो थियो आहे, उहो गिनती बि नथा ठाराए सघनि। ऐं उन जे मथां 15-20 साल अॻ में को मरामत जो कुझु ख़र्चु थियो, इन जे मथां 12 लख रुपया तक़रीबन, उन खां पोइ इन खे हथ बि न आया आहिनि। तव्हां ॾिसो शहर में हिकिड़ो जाइ लेट्रिन जे लाइ बि न आहे। लेडीज़ जेकॾहिं ॿाहिरों अचे थो त उनखे लेडीज़ जो बाथरूम जो जाइ बि न छॾियो आहे हितां जे माण्हुनि या हिते जे वास्तेदारनि। हाणे उनखे ॾिसूं था त उन्हनि जो ख़ूबसूरती जेकॾहिं बहाल करिणो आहे, सिंध हुकूमत खे पर्सनली एफर्ट्स वठनि। सिंध हुकूमत त इन जे जेके बि पुराणो ख़ूबसूरती आहे बहाल करण जी, कपिड़े मार्केट थियो, टावर थियो, ऐं जेको मां सम्झा फोर्स थियो, फोर्स जो ॾिसो तव्हां सॼा कब्ज़ा थी विया आहिनि। ऐं ग्राउंड जेको केॾो वॾो ग्राउंड हुयो, फोर्स में नेज़ाबाज़ी थींदो, असां नंढा हूंदा हुआसीं, हिते नेज़ाबाज़ी थींदो, गो रेसिस थींदा वग़ैरह। हाणे तव्हां ॾिसो तंबेला ठहियल हुया पुराणा अंग्रेज़ जे टाइम खां, हाणे वञी ॾिसो तव्हांखे हिकिड़ो तंबेलो बि न मिलंदो, तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। ऐं जेका बि फंड अचनि था, मां त सम्झ में नथो अचे त फंड वञे काॾे थो। शहर जो उहो कंट्राक्ट लॻो पियो आहे, का शइ उन ते रुपियो बि ख़र्चु नथो थिए। जेकॾहिं हक़ीक़त ॻाल्हायूं था, हक़ीक़त चऊं था त मूं जेके दुरियूं आहिनि उहे नाराज़ था थियनि त बाबा तव्हां हक़ीक़त ॻाल्हि कयो था, तव्हां छो था असांजे मथां इल्ज़ाम हणो। भई इल्ज़ाम जेकॾहिं असां जेनी आणूं था शहर जे भलाई जे लाइ, असांजो ॿियो त को मक़सदु कोन्हे, कंहिं पार्टी सां असांजो वास्तो त कोन्हे। मां चवां त शहर जो भलाई थिए। ॾिसो हाणे पाणी बि माण्हुनि खे नथो मिले। हाणे मां तव्हांखे गारंटी सां चवां, जेको नओं स्कीम जेको USAID जे थ्रू शुरू थियो आहे, इहे बि फैल वेंदो। छो त हाणे ई ताईं ॾिसो तव्हां जेके पैप जेके विझाइनि था, हिते असां वटि सिम जो इलाइक़ो, पैप विझनि था, उनजो बैलेंस आउट थो थिए, हेठि मथे पैप थियनि त हेठि मथे थिया त उहो जेको वेल्डिंग करनि था, पाण में कनेक्ट करनि था पैपूं, उहो टुटी पवंदा, टुटी पिया त पाणी निकिरंदो, पाणी निकितो सॼो मुल्क तबाह थी वेंदो। कोई पुछा गुछा हाल बि कोन्हे, न कोई जेका बात आहे कंहिंखे दिलचस्पी आहे, न को ॻाल्हि आहे, न को पंध आहे। मां त इहो चवंदुसि चीफ मिनिस्टर साहब, मौजूदा चीफ मिनिस्टर साहब सैयद क़ाइम अली शाह साहब आयो, जैकाबाद दौरे ते कैबिनेट बि उन जा मेंबर, वज़ीर बि साण हुआ। मां उते बि उनखे गुज़ारिश कयुमि, सही कपिड़े मार्केट जी ज़बून हालत आहे, ख़ूबसूरती आहे जैकाबाद शहर जो, महिरबानी करे इनखे मरम्मत कयो। उन DC साहब खे जेको हबड़ो साहब हुयो, साजिद जमाल हबड़ो साहब खे हिदायत कई त हिन जो PC ठाहे मोकिलियो। उन खां पोइ साजिद जमाल हबड़े खे मां सम्झां थो हाणे 4थों साल आहे, 5 साल ट्रांसफर थी वियो, का शइ न PC ठहियो, न मरम्मत थियो, न का ॻाल्हि थियो, न पंधु थियो, का शइ आई न सही। हाणे ॾिसो पुलिस जा जेके बि पैसा अचनि था, पुलिस जो ख़र्चु करनि था, ख़ुदा ख़बर आहे केतिरो ख़र्चु थिए थो नथो थिए। इंक्वायरी केरु करे? असांखे त ख़बर न आहे। पुलिस डिपार्टमेंट में घणो पैसा, ॿियनि डिपार्टमेंट जो ख़बर पए थो त घणो पैसो आयो, घणो पैसो न आयो, पुलिस डिपार्टमेंट असांखे त ख़बर नथो पए। पर हक़ीक़त इहो आहे त को रुपयो ऑडिट आहे कोन, इंक्वायरी आहे कोन। जेकॾहिं अचनि था 4 राना ख़र्च था करनि, 12 राना हड़प था करनि। इन करे जेके बि मरम्मतूं, जेके शहर जा जेके पुराणो इमारत आहिनि, उहो ज़बून हालत लॻो पियो आहे, ॾींहुं ब ॾींहुं किरदा वञनि था। उनमें सुधारे जो का मुश्किल थी पियो आहे, सुधारे जो का तवको ई न आहे उनमें को सुधारो अचे। कोई बि पंहिंजो रिस्पॉन्सिबिलिटी महसूसु नथो करे, जवाबदारी कोई महसूसु न करे। जंहिंखे ॾिसी न कन खां ॿुधी ॿिए कन मां कढी थो छॾे।
का शइ ॿुधण वारो कोई न आहे। असां रणी करे 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 तव्हां ॾिसो ही कर 25 करोड़ जो स्कीम वाटर सप्लाई स्कीम जो तव्हां पाण जो शहर जा बासिंदा आहियो, हिते रहाकू आहियो, इन पाड़े में रहो था, जैकबाद शहर में तव्हांखे गली गली जो ख़बर आहे। उन स्कीम खे तबाह बर्बादु कयूं, माण्हू खे पाणी नथो मिले। इन स्कीम जो छा हूंदो जंहिंमें नओं स्कीम वरी कॾा आणनि था, वरी रोड पटनि था, साॻियो ई का फ़ाइदो को जैकबाद वारनि खे मां सम्झां थो मुश्किल मिले। माना तरक़ी बजाए तबाही। हा तबाही आहे, तरक़ी बजाए तबाही आहे। जैकबाद शहर पोइते वञे त ॿिया शहर अॻिते वञे त असां पोइते था वञूं, 50 साल वापसि वरी पोइते था रिवर्स में वञूं पिया। असांजी पहिरीं ॻाल्हि त इन जी जेकॾहिं ज़िमेवारी जी असां ॻाल्हि कयूं था त इहो हुकूमत सां गॾोगॾु असां हितां जा शहरी जेके आहियूं उहे बि ज़िमेवार आहियूं। सिर्फ़ु ईअं चऊं त सिर्फ़ु हुकूमत जेका आहे इन जी ज़िमेवार आहे, इहो बि ग़लति थींदो। असां शहरी बि आहियूं। हुकूमत इन सेंस में त हुकूमत जो इहो फ़र्ज़ु आहे त अहिड़नि क़ौमी विरसनि खे जेको आहे संभाले। हाणे ॾिसो त दुनिया जा जेके सुधरिया मुल्क आहिनि उहे पंहिंजे क़ौमी असासनि जी तमामु घणी हिफ़ाज़त कंदा आहिनि, पर बदक़िस्मती सां हिन ख़िते में या हिते पाकिस्तान में या सिंध जी ख़ासि तौर ते असां ॻाल्हि कयूं त हिते जेके बि क़ौमी विरसा आहिनि या क़ौमी तारीख़ी जॻहियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि जी का सार संभाल कोन्हे। तमामु वॾियूं वॾियूं जायूं, वॾी जेके तारीख़ी जॻहियूं आहिनि, तफ़रीही मक़ामात आहिनि, उन्हनि सभिनी खे ख़तमु कयो वियो आहे। सो हुकूमत जी रिस्पॉन्सिबिलिटी इहा आहे त उन्हनि खे प्रिज़र्व करे, उन्हनि जी हिफ़ाज़त करे, उन्हनि खे उन हालत में कम से कम रखंदी अचे। ॿियो शहरियुनि जो असांजो फ़र्ज़ु इहो आहे त असां उन्हनि जेके क़ौमी असासा आहिनि या अहिड़े क़िस्म जूं तारीख़ी जॻहियूं आहिनि, खणी उन्हनि खे तारीख़ी चऊं असां, त उन्हनि खे बचाव जे लाइ जॾहिं उन्हनि जे मथां कब्ज़ा थियनि था पिया, जॾहिं उन्हनि जो लोह चोरायो थो वञे, जॾहिं उन्हनि जूं सिरूं कढियूं थियूं वञनि, त असां उनखे बचाइण जे लाइ केतिरो आवाज़ु उथारियो आहे। त उन जे पासे बि ॾिसंदो त बिल्कुलु ख़ामोशी आहे। असांजो टावर हुजे उनजे चौधारी तव्हां ॾिसंदो त बिल्कुलु कब्ज़ा थी चुका आहिनि, लेकिन उन ते असांजे शहरनि हिन वक़्त ताईं का मुनज़िम तहरीक जंहिंखे चइजे त भई हीअ असांजा क़ौमी विरसा आहिनि या हीअ असांजा तारीख़ी विरसा आहिनि, उन्हनि खे बचायूं, अहिड़े क़िस्म जी शहरनि तरफ़ां का बि मूवमेंट का तहरीक कोन्हे हले। तंहिंजे करे असां ज़िमेवारी जे लिहाज़ खां असां ॿई ज़िमेवार आहियूं। हुकूमत बि ओतिरो ई ज़िमेवार आहे, असां बि शहरी बि ओतिरा ई ज़िमेवार आहियूं। तव्हां पाण ई ॻाल्हि कयो था त हीउ शहर जेको आहे इहो तमामु जेकॾहिं 100 साल पहिरियां जी ॻाल्हि कयूं त तमामु हिकिड़ी तारीख़ी जॻहियूं ख़ूबसूरत जॻहियूं ठहियूं आहिनि, ऐं जेतिरी बि अॾावत 100 साल खां अॻु जी आहे उहा ख़ूबसूरत आहे, छो त उहा प्लान करे हिकिड़े प्लानिंग तहत जेका आहे इंजीनियरिंग जे उन जेको क्राइटेरिया उनखे मद नज़र रखी ठाहियूं आहिनि। तव्हां हिननि 8-10 जॻहियुनि जी ॻाल्हि कई, मां हिन शहर जे गलियुनि घिटियुनि ऐं रोडनि जी बि ॻाल्हि कंदुसि। फैमिली लाइन्स तव्हांजूं जैकबाबाद में आहिनि, उन्हनि जा रोड रस्ता वेकरा जेके उन वक़्तु ठाहिया विया, अॼु तव्हां उन्हनि ते वञो त तव्हांखे एतिरा लॻंदा जो तव्हां गाॾी गुज़रणु बि तमामु मुश्किल थी वियो आहे। मां उन्हनि 2-3 वाहन जो बि ॻाल्हि कंदुसि शहर जे राजवाह सां गॾोगॾु उहे वाह जन ते बाथ ठाहिया विया हुआ, अहिड़ियूं पॉइंट्स ठाहियूं हुयूं 8-10 त शाम जो माण्हू अची करे गॾोगॾु तफ़रीह बि कनि, उते वेहनि बि, कचहरियूं बि कनि, पंहिंजा ॾुख सोर बि उरनि, ऐं उते त गॾोगॾु उन ते सफ़ाई सुथराई जे लाइ माना वेंझण जो बि हिकिड़ो बंदोबस्तु हूंदो हो, पाणी भरण जो बि बंदोबस्तु हूंदो हो। त इहे सभु शयूं हाणे जेको आहे ख़तमु थी वियूं आहिनि। बाक़ी इहे चंद वञी इमारतूं या जेके जंहिंजो हार्ड में चऊं त जेको बाडी मौजूदु हुई उहे बि हाणे आहिस्ते आहिस्ते वञनि थियूं, ख़तमु थींदियूं। त मां सम्झां थो त जेकॾहिं इहो तव्हां वक़्ताइतो हिकिड़ो क़दम खयों आहे पंहिंजे तरफ़ां, त असां शहरियुनि खे बि घुरिजे त इन ते तव्हांजो हीउ आवाज़ु उथियो आहे त इन आवाज़ सां गॾोगॾु असां बि उथूं, जॻहियूं ऐं इन्हनि पंहिंजे क़ौमी विरसनि खे ऐं तारीख़ी विरसनि खे जेको आहे उनजी संभाल कयूं। साईं मां तव्हांखे ॿुधायां त इहो जेको ताजेदरे में जेको ओढो हवेली आहे उनजी रिनोवेशन थिए थी, ऐं इहा बि सकाफ़त खाते तरफ़ां थिए थी पई। मां तव्हांखे ॿुधायां सकाफ़त खाते खे बि हिकिड़ो जेको यूनेस्को आहे, यूनाइटेड नेशन जो हिकिड़ो इदारो आहे जेको कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन जंहिंखे चऊं असां, उहे अहिड़े क़िस्मनि खे प्रिज़र्व करण जे लाइ अहिड़नि तारीख़ी मक़ामात खे फंड्स ॾींदी आहे। त गवर्नमेंट ऑफ सिंध खे बि उहो फंड मिलियल आहे जंहिंजे तहत कुझु इमारतूं आहिनि जंहिंजी रिनोवेशन थिए थी, जंहिंमें ताजोदरो जेको ओढो आहे उनजी हवेली जो, या ज़ंगीपुर वारी मस्जिद आहे उनजी रिनोवेशन थिए थी, या हिकु ॿ ॿिया हूंदा, पर शहर जी कंहिं बि अहिड़ी इमारत जो उन में शामिलु न कयो वियो आहे। त सकाफ़त खाते खे घुरिजे त जेके चलो ठीकु आहे, मां इन सां इतफ़ाक़ कयां थो त ओढो हवेली बि
प्रिज़र्व थियणु घुरिजे, इन सां गॾु ज़ंगीपुर जी मस्जिद बि प्रिज़र्व थियणु घुरिजे। त गॾो उन जा जेके जेकाबाद जी स्टेशन आहे उहा बि उन सूरत में बहाल थियणु घुरिजे। जेकाबाद जी जेका पुलिस हेडक्वाटर आहे उनखे बि उन सूरत में आंदो वञे। जेकब जी जेका हवेली आहे, जेकब हाउस आहे, उनखे बि ज़िंदा रखियो वञे। साॻी तरह सां पाणी वारी जेका टांकी आहे, कबूतरनि जो जेको रिहाइश खानो आहे, या हिते जेको रेड क्रॉस जी हॉस्पिटल हुई उते घोड़े जो जेको क़ब्रस्तान हो। सो अहिड़े क़िस्म जूं जेके बि तारीख़ी ऐं सक़ाफ़ती या चऊं था त मक़ामात आहिनि उन्हनि खे प्रिज़र्व करणु हुकूमत जो फ़र्ज़ु आहे, उनखे करणु घुरिजे। त उहो ओसिताईं थींदो जेसिताईं असां हिन तरफ़ खां आवाज़ु डिमांड न कंदासीं, तेसिताईं मां सम्झां थो त इहो न कंदो। ऐं हाणे वक़्तु आहे त इन्हनि खे इन्हनि जी संभाल कयूं। हूअ अॻु में हीअ तव्हांजी ॻाल्हि कई त सभ खां पहिरियां असांजी ज़िमेवारी आहे पंहिंजी शहरियुनि जी बहसियत शहरी। छो मूंखे मतिलबु अफ़सोस जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त असां वटि सेंस ऑफ जेको शहरियत वारो सेंस आहे न, उहो ख़तमु थींदो थो वञे। असां माना जेको शहरी सेंस हुजणु खपे त पोइ पंहिंजी गिलियुनि घटियुनि खे कीअं साफ़ु रखिणो आहे, पंहिंजनि तारीख़ी जॻहियुनि खे कीअं संभाले रखिणो आहे, पंहिंजे शहर जी कीअं हिफ़ाज़त करणी आहे। सेंस ऑफ सिटीज़नशिप जेको माण्हू मां आहे उहो ख़तमु थींदो थो वञे। उहो छाजे लाइ ख़तमु थींदो थो वञे त हिकिड़ो त माण्हू मसइलनि में एतिरो घिरजी वियो आहे जो हू पंहिंजी रोज़ी रोटी खां जेको आजो कोन्हे। तंहिंजे करे इन्हनि शयुनि ॾे तॾहिं ध्यानु वेंदो आहे जॾहिं माण्हू पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी मां आज़ादु हुजे त भई मूंखे फ़िकिर न आहे त मूंखे घर में राति जी मानी जे लाइ को बंदोबस्तु आहे या न आहे। जॾहिं मूंखे इहो फ़िकिर न हूंदो तॾहिं मां एक्स्ट्रा शयूं कंदुसि। पोइ चवंदो भई मां पंहिंजे शहर जे लाइ जेको आहे वणकारी बि कयां, मां पंहिंजे शयुनि खे जी बि हिफ़ाज़त कयां। सो हाणे सेंस ऑफ सिटीज़नशिप जेको आहे उहो जनरली सॼे दुनिया में घटि थियो आहे, पर पाकिस्तान में सिंध में ख़ासि तौर असां वारे इलाइक़नि में हिकिड़ो रीज़न इहो आहे त असां माना तमामु घणा परेशान हाल आहियूं। ॿियो असां वटि एजुकेशन ऐं जेको शऊर आहे न उहो कोन्हे जो असां शयुनि खे सम्झूं। ईअं बि न आहे त असां वटि पैसो हुजे त इन्हनि शयुनि खे असां प्रिज़र्व करे सघूं था या संभाले महफ़ूज़ करे सघूं था, न ईअं बि कोन्हे। असांखे जेकॾहिं सेंस हुजे, असांखे जेकॾहिं शऊर हुजे, असांखे इन्हनि जी अहमियत जी ख़बर हुजे त शायदि असां इन्हनि जी वारसी कयूं ऐं उथ खड़ा थियूं त बाबा हीअ असांजूं शयूं आहिनि ऐं तारीख़ी तौर ते हीअ असांजे लाइ ठाहियूं हुयूं। ऐं जेकॾहिं ख़ूबसूरती नज़र ईंदी त इहा असांजी ख़ूबसूरती आहे। जेकबाबाद शहर जेकॾहिं ख़ूबसूरत नज़र ईंदो इन्हनि इमारतुनि जाइनि खुलियल रोडनि जे करे त उहा असांजी ख़ूबसूरती आहे। सो इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। सेंस ऑफ ओनरशिप जी ज़रूरत आहे। माण्हुनि खे अहसासु ॾियारिजे त हीअ सभु शयूं पंहिंजूं आहिनि। हीअ जेके गवर्नमेंट जे पैसनि सां ठहनि थियूं इहे सभु असांजे टैक्स मां ठहनि थियूं। सेंस ऑफ ओनरशिप डेवलप करण जी ज़रूरत आहे। शहरियत जो अहसासु उजागर करण जी ज़रूरत आहे। तॾहिं वञी सम्झूं था त इहे इन्हनि इदारनि जी मालिकी थींदी, माण्हू खड़ा थींदा ऐं पोइ गवर्नमेंट अकाउंटेबल थींदी। पोइ गवर्नमेंट चवंदी त यार माण्हू हाणे असांखां पुछा कंदा। जीअं असां न पुछा कंदासीं त पोइ त जीअं आहिस्ते आहिस्ते हिकु हिकु थींदे इहे जायूं तारीख़ी जॻहियूं सभु शइ ख़तमु थींदियूं त पोइ जेकबाद बि न हूंदो। शायदि कॾहिं तारीख़ में पढ़िजे त जेकबाद शहर ख़ानगढ़ वांगुरु हिकिड़ो ॻोठु हुयो।